नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान जे 26वें चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा अॼु पंहिंजे उहिदे तां रिटायर थी वेंदो। चीफ जस्टिस जे एज़ाज़ में फुल कोर्ट रेफरेंस थींदो, जंहिंमें आसिफ सईद खोसा पंहिंजे अलविदाई खिताब कंदो। 8 जनवरी 2019 ते उहिदो संभालियो ऐं 65 साल उमिरि बाद हू बहैसियत चीफ जस्टिस पाकिस्तान रिटायर थी रहियो आहे। आसिफ सईद खोसा 2007 में एमरजेंसी जे समूरन परवेज़ मुशर्रफ खिलाफ़ ऐं उन वक़्त जे चीफ जस्टिस इफ्तिकार मोहम्मद चौधरी जो साथ ॾिनो ऐं फरवरी 2010 में सुप्रीम कोर्ट जे जज तैनात थियो। पाकिस्तान जे 26वें चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे हिन 7 रुकनी बेंच जो हिसो थियो, जंहिं मुल्क जी तारीख़ में पहिरियों दफ़ो चूंडियल वज़ीर आज़म खे अदालती हुकुम बारे अदालती तौहीन जो मुजरिम करार ॾिनो हो। गुज़िरियल 19 साल 6 महीने जे अदालती कैरियर में 55,000 मुक़दमनि जा फ़ैसिला ॾेई हिकु मुनफ़रद रिकॉर्ड ठाहे पंहिंजो नालो कमायो आहे। आसिफ सईद खोसा मुमताज़ कादरी खे सज़ाए मौत वारे फ़ैसिले खे बरक़रार रखियो ऐं आसिया बीबी जे अपील ॿुधण वारी बेंच में पिणु शामिल हो। पनामा केस ॿुधण वारे 5 रुकनी बेंच जो पिणु हिसो रहियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।